जी बिल्कुल, हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां बाबरलो बाईपास वटि। वकीलनि पारां जेको धरणो शुरू कयो वियो उनखे अॼु 7 ॾींहं मुकमल थी चुका आहिनि ऐं वॾी रश जेका आहे उहा धरणे में जेका आहे उहा नज़र अचे थी। सिविल सोसाइटी ऐं शहरनि जो वॾो अंग जेको आहे हिन धरणे में मौजूदु आहे ऐं हिन वक़्तु जेके आहिनि उहे वकील बिरादरी जा जेके मुतालबा हुआ, जेके सिंध जे किरोड़े आवाम जो जेको मुतालबो हो उहो अञा ताईं पूरो नाहे थी सघियो, जंहिं करे जेको आहे हीउ धरणो जारी आहे। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, हिन धरणे खां पोइ जेको आहे गुज़िरियल 7 ॾींहंनि खां जेको आहे रोडनि ते हज़ारनि जी तादाद में जेका आहे उहा ट्रैफ़िक मौजूदु आहे ऐं सिंध ऐं पंजाब वेंदड़ तमामु तर जेके गाॾियूं आहिनि उहे मुकमल तौरु जेके आहिनि रोडनि ते बीठल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि सिंध जे इलाइक़नि में बि एहतजाजी धरणा वकीलनि पारां, सिविल सोसाइटी पारां, शहरनि पारां, सिंधियुनि पारां जेको आहिनि उहे जारी आहिनि। पर हिन वक़्तु जेको मेन मर्कज़ आहे उहो आहे बाबरलो बाईपास, जिते वॾे अंग में जेके आहिनि औरतूं, नौजवान मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके आहिनि उहे कही आयल जेके आहिनि सिंधी मारवाड़ा जेके आहिनि पहुतल आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त केनालनि जे रद्द थियण वारो नोटिफिकेशन जेको आहे वापसि परितो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। एजाज़ छिजण, कोशिश डिजिटल न्यूज़, सख।